तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जिन तंदू से तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू ई राग रगुन से सुताई सुहन निंड इबादत जिन जी। सॼी दुनिया में साज़न जी पंहिंजी पंहिंजी सुञाणप आहे, पर सिंध जे सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दंबूरे जी सुञाणप ई निराली आहे। हूअं त मुल्क में बेशुमार कारीगरनि पारां वॾी महारत सां इंसाननि जे दिलनि दिमाग़नि ऐं रूहनि खे रिझाइण लाइ बेंजो गटार वायलन तबलो यकतारे ऐं सुरंदे समेत तारुनि ते मधुर मौसीक़ी जा सुर विखेरींदड़ ॿिया केतिरा ई साज़ तयारु करे कमर्शियल तौर बाज़ार में विकिरो कया वञनि था, पर सिंध जे हिन अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम लाइ तयारु थींदड़ दंबूरो कंहिं बि कमर्शियल कंपनी में तयारु न कयो वेंदो आहे ऐं न ई बाज़ार मां कंहिं दुकान तां ख़रीदे सघिजे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर खां शाह जा रागी फ़क़ीर शाह जे दंबूरे खे जोड़ींदा अचनि था ऐं नसुल दर नसुल इहो सिलसिलो जारी आहे, जेको सिलसिलो हाणे फ़क़ीर कॉलोनी भिट शाह में रहंदड़ शाह जे रागी फ़क़ीर गुल मोहम्मद जज ताईं पहुतो आहे। फ़क़ीर गुल मोहम्मद जज पंहिंजे सॼे ख़ानदान समेत घर में शाह जे दंबूरे खे जोड़े तयारु करे थो। पहिरियों मरलो जेको आहे उनजो माना काठ वठणु आहे त पोइ काठो असांजो मतिलबु चिराईंदा आहियूं, उहो मिशन आहे। बाक़ी जेको मतिलबु कटिंग जेका आहे, जेके मिसाल तौरु हीअ तव्हांखे पटी आहे हिकिड़ी, इहा केतिरे फ़ाका वांगुरु ठाहींदा आहियूं ऐं इहा माना हथ ते कटिबी आहे। पोइ हिनखे लसो जेको आहे सो वरी ॿियो ग्रैंड मशीन आहे साईं, हीअ मोट आहे, इहो ऐं हुन सां लसो कंदो आहियां हिनखे। इहो हाणे हिनखे हींअर बिजली आहे कान करे जेको न तव्हांखे हाणे ॾेखारियां, पर उहो हिन सां कंदो आहियां। उन खां पोइ वरी साईं जेको आहे हिनखे मतिलबु विहारण जो हिकिड़ी थारी हूंदी आहे हिनजी, हीअ जेका मेन इहा थारी मतिलबु पटी हूंदी आहे सॼी, इहो हथ ते कटींदो आहियां। हिनखे लसो कंदो आहियां त वरी कुझु मिशनियूं कुझु वरी रेगमाल आहिनि जेके इस्तेमालु थींदा आहिनि, हिन में हणंदा आहियूं, लसो कंदा आहियूं। हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इस्तेमालु कंदा आहियूं, छा छा कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि साईं? हिन में इस्तेमालु तक़रीबन शयूं हिकिड़ो मेन त काठ आहे, उन खां पोइ जेको ॿियो जेको तंदू पीअंदो जेको वाजो जेको सुर थो दंबूरो करे, उनजो जेको आहे सो उन में लोह हुनजो लोह बि इस्तेमालु चई सघे थो, पर स्टील जूं तंदू हूंदियूं आहिनि, पितल जी हिकिड़ी तंदू हूंदी आहे जंहिंखे घोर चइबो आहे, ऐं तंदू जेके ॿधिबियूं आहिनि जिते बीहंदियूं आहिनि जिते सुठो वॼनि उहे माना शयूं आहिनि। हिकिड़ो हीउ पुस्तंग आहे हिन में लॻो पिया, हिन में हिते ॿधिबियूं आहिनि, परियां वरी गिटियूं आहिनि, उन खां पोइ वरी अॾियूं आहिनि जेके विच में लॻंदियूं आहिनि, हिकिड़ो वॻल लॻो आहे पियो, उहो तव्हांखे आउं ॾेखारियां। जेके चढ़ियलूं आहिनि बीठलूं आहिनि जेके हिते ॿधियलूं आहिनि हिन पुस्तंग में, ऐं एंड जेको कनि थियूं हुते गिटियुनि ते, पोइ जेको टाइट करण में जेको वॼाइण जेको हिसाबु आहे सो बि गिटियुनि मां ई सेट कबो आहे दंबूरो। उन खां पोइ हीउ हॾो आहे, हीअ माना अॾियूं जेके आहिनि लॻल उहे हॾे जूं आहिनि, हीअ ॿ जेके आहिनि हॾे जूं आहिनि। उन खां पोइ हीअ घोड़ी आहे, इहा काठ जी आहे, ॿोली जेका दंबूरो कढे थो हिते माना सुर ठाहिबो आहे हिन मंझां। ऐं हिननि जेका सेटिंग आहे सा हर माना हीअ टीप जी आहे त उन जी पंहिंजी सेटिंग आहे, जाड़ियूं आहिनि त हिन जी पंहिंजी सेटिंग आहे, ॿधिबियूं आहिनि। इस्तेमालु थियण जो मक़सदु इहो त मतिलबु इहे स्टील आहे, पितल आहे, हॾो आहे, या वरी अॻे त माना जेके पुराणा कारीगर हुआ मूंखां जेके अॼु खां जेके 50 साल या 100 साल अॻे उहे त माना आजु ठाहींदा बाक़ाइदा हॾे जो सॼो हीउ जेको आजु आहे असां माना हीअ हूंदो आहे प्लास्टिक जो, पर पहिरीं जेको आजु लॻल हूंदो हीउ साईं इहो हॾो हूंदो हुओ, जेको असां हॾे जी माना वॾी महिनत आहे असां नथा करे सघूं। बाक़ी हींअर असीं प्लास्टिक में जो कमु वठी ऐं हींअर आहे दौर जो माना अहिड़े हिसाब सां। बाक़ी काठ जेको आहे सो हीउ माना टाली आहे, ऐं सुठो जेको अॻियां जेके पहिरियां कारीगर ठाहींदा हुआ टालीअ में तक़रीबन टाली बि इस्तेमालु कंदो आहियां। ऐं हीअ जेका थारी आहे इहा सिरे जी आहे, ऐं हीअ पटी जेका आहे सा बि सिरे जी आहे। हेसि ताईं हीउ जेको संग आहे हिनजो इहो बहिण जो आहे, ॿियो सर हीउ हिते हिनजे ढकिजी वियो आहे, हीअ आहे उहा शइ जेका हीअ हिते ठहे थी, इहो गुलू आहे हीउ जेको बहिण जो आहे। ऐं बहिण हल्को बि रहे थो ऐं जेको आहे सो माना मज़बूत बि रहे थो पंहिंजा हिते, सो दंबूरे में इहे शयूं साईं इस्तेमालु थींदियूं आहिनि। ॿियो हीउ मोती आहिनि, जूड़ आहे, इहा बि न्याणी आहे मुंहिंजी, घर में ई ठाहींदा आहियूं पंहिंजो माना। शाह जा फ़क़ीर रोज़ानो राग जी फ़र्ज़ अदायगी लाइ वॾी ओताक़ तां टोलनि जी सूरत में दंबूरो हथनि में खणी शाह साईं जे दरगाह जे अहाते में अचनि था। रागी फ़क़ीर जॾहिं उन दंबूरे जी तंदुनि खे छेड़ींदा आहिनि त दरगाह जो माहौल वहदत जे सुरनि सां वॼी पवंदो आहे ऐं उते मौजूदु शाह जा अक़ीदतमंद तोड़े मदाह पुरसुकून थी पवंदा आहिनि। शाह जे राग में वॼंदड़ उन साज़ जंहिंखे शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में दिलि दंबूरो करे कोठे थो, उन बाबति शाह जा रागी फ़क़ीर कंबर लंजवाणी
ऐं फ़क़ीर ज़ुल्फ़कार अली पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार हिन रीत कनि था। तन तस्बी मन मणियो दिल दंबूरो जन तंदूं जे तलब जूं वहदत सिर वजन वहदहु ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई मरसूहन निंड बाज तुनी। हीअ बाज़ारी शइ न आहे, हीअ मख़सूस हिकिड़ो कारीगर हूंदो आहे जेको हीअ दंबूरो कल्ह ठही तयारु थी आयो आहे, हिते बाज़ार में कोन थो मिले। अञा अॼु हिन खे पहिरीं दफ़ा वॼायूं पिया। हीअ ठहियो आहे तक़रीबन 6000। ॿिया बि कारीगर ठाहींदा आहिनि पर उहे हिन जहिड़ो नथा ठाहे सघनि। हीअ तमामु मशहूरु कारीगर आहे ऐं हीअ ठाहींदो आहे, पोइ पंहिंजो उन जो न्याज़ वठंदो आहे। हिन जो क़ीमत त आहे कान, लख रुपया बि हिन जी क़ीमत कान्हे का। बहरहाल हू पंहिंजो जेको पूरो कंदो आहे, हुन ते तकलीफ़ कंदो आहे, ख़र्चु कंदो आहे, उहो वठंदो आहे। टीप उही जाड़ी, उन सां ॿी जाड़ी वरी मिलंदी आहे, उहा मिलाए पोइ घोर मिलाईंदा आहिनि। घोर मिलाए उन खां पोइ टीप ई आहे टीप, इन खां आख़िरी में ज़बान आहे। हिनखे मख़सूस शइ खे जंहिंखे दंबूरो पाण चऊं था, सिर्फ़ु शाह जो आहे। हिन हिकिड़ी मख़सूस तरीक़े सां हिनखे ठाहियो आहे। ॾिसो जंहिंमें दिलि बि आहे, दिलि जो तरीक़ो बि हिन में रखियलु आहे। उन खां पोइ हिन जी हाठी जिस्म जंहिंखे चइजे, जिस्म जो तरीक़ो बि रखियलु आहे हिन में। उन खां पोइ हिन में लॻियल आहिनि किलियूं, जेके मिसाल तौरु जिन खे पाण चऊं था। हिननि किलियुनि जा नाला आहिनि। जॾहिं बि तव्हां कॾहिं शाह जी तस्वीर ॾिठी हूंदी या हुनजो ज़िक्र हलियो हूंदो त शाह सां गॾोगॾु हुनजे साज़ तंबूरे जो बि ज़िक्र हलियो आहे। इन मां इहा साफ़ु ज़ाहिर ॻाल्हि थिए थी त लिखण पढ़ खां अलावा बि शाह जो हिन सां हिकिड़ो गहिरो तालुक़ो। ऐं बकोल अॼु मूं तव्हांजे ॿुधो आहे कंहिं फ़क़ीर ठाहियो आहे, पर आउं सम्झां थो त अहिड़ी सुठी अज़ीम शइ शाह साहिबु पाण पंहिंजे हथनि सां ठाही हूंदी, जेतिरे क़दुरु मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे। ऐं शाह ऐं दंबूरो पाण में जुड़ियल आहिनि। हीअ ॿई अलॻि न आहिनि। शाह जो राग, शाह जो रिसालो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पाण सेम सभु साॻी हिक ॿिए सां जुड़ियल। शाह जे कलाम जे मख़सूस अंदाज़ में ॻाइजंदड़ राग जी महफ़िल, जेका सॼो साल शाह साईं जे आख़िरी आराम गाह ते हर वक़्तु थींदी रहे थी, उन राग में दिलि खे सुकून पहुचाईंदड़ दंबूरे जी तंदुनि मां निकिरंदड़ सुर हर माण्हू खे दिली तोड़े दिमाग़ी सुकून ऐं सुरूर बख़्शे थो। दंबूरे जी तंदुनि मां निकिरंदड़ आवाज़नि ऐं सुरनि बाबति शाह जो मारूफ़ फ़क़ीर ख़बर फ़क़ीर ऐं फ़क़ीर ख़ान मोहम्मद चांडियो ॿुधाइनि था त हीअ शइ आहे पहिरें दिन में ठाहींदो हिकिड़ो कारीगर हो, ख़तमु हिकिड़ो हो जेको मटारनि जो हो, बशील नालो हुओ। उन बशील पीउ पहिरियों असां कोन पोइ बशील आयो, उहो ठाहींदो हो। उन खां पोइ वरी सतो आहे, अब्दुल हई नालो आहे, कादर भाई सतो फ़क़ीर राग ॻाईंदो, उनजो पुटु आहे, उहो ठाहींदो हो। बाक़ी बाज़ारी शइ न आहे। लतीफ़ वक़्त वारी फ़क़ीर ठाहींदा हुआ, फुकरा जेके माना शइ में ॼाणंदा हुआ। बाज़ारी शइ किथे ॿाहिरि मुल्क ते कान मिलंदी। अच्छा, लतीफ़ दौर में राग तव्हां बि राग जी फ़क़ीर आहियो, तंद जा कारीगर आहियो। जेको तंबूरो ठहंदो, जेको शाह लतीफ़ वटि तंबूरो हो, उहो के लतीफ़ साईं जेके फुकरा कंदा उन्हनि ठाहियो हो या लतीफ़ साईं खे कंहिं गिफ्ट कई? न, फुकरा गॾु पंहिंजो सेखारण नक्श बिटाई लतीफ़ पाण ठाहे ॾिनो, ठाहियो पंहिंजो फुकरा, उन ठाहे ॾिनो। उहो दंबूरो वक़्त में अञा बि आहे तमरानी फ़क़ीर वटि। माना उन तंबूरे खे ॾिसियो, मुसलसल तंबूरो ठहंदो आहे, उन तंबूरो ॾिसियो बिल्कुलु। लतीफ़ नक्शो पे ठहियल आहे, उन तंबूरो ॾिसी फुकरा ठाहियो। अच्छा, जॾहिं ताईं तव्हां राग ते वियो था, तंबूरे वॼायो था, जेको उन मां आवाज़ु निकिरे थो, उन मां अलाप निकिरे थो, जी छा थो माण्हू खे महसूसु, तव्हांखे छा थो थिए? साईं भले ही अलाप अहिड़ो आहे, रोज़ु राति आहे अलाप। जीअं पोइ राति थींदी आहिनि अलाप सफ़ा मोहिजी वेंदो माण्हुनि में। भिटधनी जो तो ई था न, तो ई तूं आहे, अलाह जो ज़िक्र वाहिदन आहे। भिटधनी ॻायो आहे दंबूरो, तन तस्बी मन मणियूं दिलि दंबूरो जिन। हाणे साईंअ जो जेको दंबूरो आहे उनखे दंबूरो सॾियो वेंदो आहे। पोइ लिखण वारनि तंबूरो लिखियो आहे, पर हाली एजाद मालिकनि जो पंहिंजो कयल आहे। ऐं उनखां पोइ फ़क़ीर ने ॻायो आहे। ऐं ॻाइण खां पोइ हिन में हिकिड़ी काठी कान्हे का, हीअ बाक़ाइदे जीअं माण्हूअ जी हीअ भांडी ठहियल आहे, पसराटियूं, उहे हिकु हिकिड़ी पटी अलॻि लॻियल आहे। उन पटियूं जेके हूंदियूं आहिनि टालीअ जी हूंदियूं आहिनि, ऐं हेठां उन जो पुस्तक ठाहियो वेंदो आहे, मथे उन जो गलू ठाहियो वेंदो आहे, जेके नंढिड़ो हेतिरो ठहे थो उहो घेदुड़ीअ जो हूंदो आहे। उन खां पोइ संग हूंदो आहे, उहा काठी अलॻि हूंदी आहे। माना हिकु ॿ टिनि चइनि क़िस्मनि जा काठ उन में लॻनि था। उन खां पोइ हू ठही रास थिए थो। ऐं दंबूरे में 5 तंदूं आहिनि, जीअं ॿियनि साधन में कंहिंमें 6, कंहिंमें 4, कंहिंमें 2, पर भिटाई जो इजाद कयल
पियल 5 तंदुनि जो आहे, उन्हनि तंदुनि जा बि नाला रखियल आहिनि। ऐं वॼाइण में जंहिंमहिल असां वॼायूं था त हिन में ज़िक्र आहे, तूं अलाहू, हिन जो आवाज़ु निकिरंदो इहो, इन जो आवाज़ ई इहो निकिरंदो, सम्झ न। त इहो इजाद उन खां वठी अचे पियो, जीअं फ़क़ीर साईं ॿुधायो त पहिरीं मटियारनि में ठहंदा हुआ, कारीगर वाढा हुआ, उहे ठाहींदा, हाणे उहे वीचारा गुज़ारे विया आहिनि। पोइ वरी असांजो रागाई कादिर बख़्श फ़क़ीर सतो उन जो पुटु इजाद कयो, उन ठाहियो। उन खां पोइ हाणे अलहमदिल्ला हिते वरी गदा साईं हिकिड़ो तजुर्बो कयो, जंहिंमें ही जज्वा मंठार फ़क़ीर आहे, इन्हनि बि ठाहिण तयारु कया। अलहमदिल्ला हाणे असांखे दंबूरे जी जेका ठाराइण जी तकलीफ़ कोन थी पई, न त मटियारनि वञिणो पए हा। ऐं उहे अहिड़ा मसाला हुआ जेके सिरस सां ठाहींदा, जॾहिं सियारो ईंदो तॾहिं दंबूरो ठहंदो। हाणे अलहमदिल्ला उहे मसालनि जेके महीने में दंबूरो तयारु थी थो वञे। शाह लतीफ़ जो दंबूरो ठाहिण वारा चंद ई हुनरमंद फ़क़ीर आहिनि। शहदादपुर, मटियारी ऐं भिटशाह में फ़क़ीर पंहिंजे पंहिंजे घरनि में शाह जो दंबूरो जोड़ण खे फ़र्ज़ु सम्झी उहो कमु जारी रखंदा पिया अचनि, जंहिंमें औरतुनि पारां जूड़ा, ताज ऐं छट तयारु कया वेंदा आहिनि। लतीफ़ प्यार में मोहबत में इन करे माना ही कमु कयूं था। तव्हांजे घर में केरु केरु थो कमु करे? असांजे घर में अम्मी आहे, अबू आहे, भाइर आहिनि, असां सभु कमु कंदा आहियूं लतीफ़ साईं जो। पर तव्हां असुल किथे आहियो? असुल असीं हाला जा आहियूं, लतीफ़ साईं जी मोहबत में असीं हिते लॾे आयासीं। पोइ तव्हां हिन जेको कमु करे पिया तव्हांखे पैसनि जी जा कोन्हे त? न न, असांखे पैसनि वैसनि जी लालच कोन्हे, लतीफ़ प्यार में मोहबत में असीं कमु करे रहिया आहियूं। भला शहर में जेका शइ विकामंदी मिलंदी तव्हांखे? न न, शहर में ही धागा मिलंदा, मोती मिलंदा, ऐं ही मतिलबु झूड़ कोन मिलंदा, मोड़ूं मिली वेंदियूं। साज़नि सां गॾु वेंदो आहे, महिनत आहे साज़नि जी। अच्छा, बाज़ार में कोन कमु? न, इहे बाज़ार जी आहे ई कोन, हे माना जीअं लतीफ़ जी आहे शइ। लतीफ़ साईं जो कमु कयूं पिया, शौक़ु आहे। उन करे तव्हांखे तइलीम पढ़णो आहे, अॻिते पढ़णो आहे अञा? जी हा, पढ़ंदा आहियूं, मैट्रिक ताईं पढ़ंदासीं, पोइ बसि। पोइ छो? बसि ईअं गुरबत जे करे नथा पढ़ूं। तव्हां हुकूमत खां मुतालो कंदा तव्हां अॻिते पढ़ाए तव्हांखे वज़ीफ़ो ॾियनि ताईं पढ़ंदा? जी हा। दंबूरे जी तयारी में केतिरनि ई क़िस्मनि जो काठ इस्तेमालु कयो वञे थो, जंहिंमें अंब, निम, शीशम ऐं गेदूड़े समेत कुझु ॿिया काठ जा नमूना इस्तेमालु थियनि था। शाह जे दंबूरे खे तयारु करण में लॻभॻि 1 महीनो लॻी वेंदो आहे, जंहिंखे केतिरनि ई मरहलनि मां गुज़ारे काठ खे मख़सूस सूरत में आणे दंबूरो तयारु कयो वञे थो। दंबूरे जी तयारी में 5 खां 6 हज़ार रुपया ख़र्चु अचे थो ऐं दंबूरो ठाहींदड़ फ़क़ीर तमामु घटि मुनाफ़े ते उहो दंबूरो शाह जे रागी फ़क़ीरनि खे ॾींदो आहे। काठ जेको हिन में इस्तेमालु थिए थो, उहो काठ हिन में बहण आहे या ॿियो कई काठ विलायती काठ आहिनि, उहे पर आम तौर ते असां त माना हिकिड़ी फ़क़ीर हिसाब सां सादगी हिसाब सां थोरो सादो काठ आहे, जो बहण आहे या टाली आहे या सिरियो आहे, इहो आउं इस्तेमालु कंदो आहियां। हिन मंझि पूरियो आहे हथ जो। हीअ साईं माना तक़रीबन महीनो 1.5 महीनो हिकिड़ो दंबूरो जेकॾहिं वेही ठाहिजे न, आउं त इहो सॼो गॾियल कमु थो करियां, पोइ मूंखे त इहे 5-6 महीना थी विया आहिनि, जहिड़ो साल खनि थियो आहे, माना कुझु ठाहियां पियो, कुझु ॾींदो बि वञा। पर हिकिड़ो दंबूरो जेकॾहिं वेही ठाहिबो त उहो महीनो 1.5 महीनो माना मुकमल ठाहे। दंबूरे ते ख़र्चु साईं असांजो माना अंदाज़ान सॼो मिलियलु ख़र्चु आहे, को माना किथां असां करे कोन सघिया आहियूं। बाक़ी अंदाज़ान माना 3000 खनि, 2500-3000 ख़र्चु माना काठ खां वठी, जीअं मसाला आहिनि, गिलू आहे, सिरस आहे, या कुझु असां जेके ॿिया एल्फियूं आहिनि या वग़ैरह जेको इस्तेमालु कयूं था, या कुझु ॿियो ख़र्चु बिजली जो बि थिए थो, मशीन बि कुझु इस्तेमालु कंदो आहियां, या वरी मिसाल तौरु थोरो ख़र्चु जेको साईं घणो कमु हथ जो आहे। साईं क़ीमत हिते फ़ुक़रा जो कमु आहे, फ़ुक़रा जे हिसाब सां आउं ॾींदो आहियां, पोइ को 5 ॾींदो आहे, को 6 ॾींदो आहे, को 8 ॾींदो आहे, को 10 ॾींदो आहे। हिन जो क़दुरु माना के करण वारा हूंदा आहिनि त पोइ गंज ॾींदा आहिनि मूंखे, बाक़ी न त आउं कोन फ़क़ीरनि सां देख कंदो आहियां, जो चवंदो आहे भई ज़िद में आहे शइ आहे, हीअ फ़क़ीरनि जी लतीफ़ जी शइ आहे, बाज़ार जी शइ कान्हे का, हीअ माना पाक शइ आहे। ऐं हीअ माना शरीयत में जेको आहे सो साज़ लतीफ़ साईं माना मञरायो आहे ऐं उहो जाइज़ करार ॾियारियो आहे लतीफ़ साईं। हिन दंबूरे जो को बि मार्केट न आहे ऐं न ई ॿियुनि जायुनि ते इहो दंबूरो साज़ तौरु इस्तेमालु थिए थो। उन करे फ़क़ीर गुल मोहम्मद जज समेत ॿिया कारीगर जेकी शाह जे ईजाद कयल दंबूरे वारे फ़न खे ज़िंदह रखंदा पिया अचनि, उहे कारीगर अक्सर करे फ़ाका कशी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारिन था। पर लतीफ़ साईं ऐं संदसि राग सां संदन अक़ीदत ऐं मुहबत जे करे हू पाण कुटुंबनि समेत बुखूं त काटीनि था, पर घटि मुआवज़े बावजूद बि लतीफ़ जे दंबूरे जे कम खे अलविदा चई
को फ़ाइदे वारो कारोबार करण खे एब सम्झनि था। राति जो खंघि कंदी आहियां, ज़ुकाम थींदो आहे, वरी सुबुह जी महिल खाई पी वरी कंदी आहियां न खंखारो निकिरंदो आहे। घणो वक़्तु वञे बाबा तो जहाज में गया त डॉक्टर ने ॾेखारियो आहे? असां ॾेखारियो आहे पर चवनि था कराची में वञी नालो लिखायो। पोइ छो कोन्हे कराची विया? कराची ग़रीब आहियूं, हाणे पैसा कोन्हे तंहिंजे करे नथा वञी सघूं। दिलि जी तकलीफ़ अथसि, दिलि में सोराख़ अथसि, हीअ अक्सर बीमार रहे थी, ॼाए ॼम खां वठी करे माना तकलीफ़ अथसि, ज़ुकाम थींदो आहे या छा थिए करे साह में सोड़, साह ते माना साह कोन खणी सघंदी आहे, ईअं छाती हेठि मथे थींदी आहे जहिड़ो असां डिॼंदा आहियूं त साह थो वञेसि। इहो तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो आहे? हा, खोड़ डॉक्टरनि खे ॾेखारियो अथऊं, रिपोर्टूं करायूं अथऊं, हीअ छा चवंदा आहिनि इको थींदो आहे अलाए छा हिन जो, इहो करायो अथऊं, इलाज घणेई करायो अथऊं, पर छा कयूं था ग़रीब आहियूं, बसि मजबूरी कयो अलाए। कराची डॉक्टर कोन ॾेखारियो? बसि न त कोन ॾेखारियोसीं, पहुची कोन्हे, पुॼी कोन था सघूं, पोइ छा कयूं, बसि इहे वेठा आहियूं, अलाह ते रखियो, अलाह को भलो कंदो। तंहिं करे सिंध जे सकाफ़त खाते घुरिजे त उहो शाह जे ईजाद कयल दमूरे जी बका लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदड़ फ़क़ीर गुल मोहम्मद जज जहिड़नि कारीगरनि जे ख़ानदाननि जी सहायता करे त जीअं हू बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं पंहिंजे ईंदड़ नसुलनि ताईं दमूरे ठाहिण वारे फ़न खे मुंतक़िल करण में का महरूमी महसूसु न कनि।